नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो मां ख़बर ॾींदा हलूं त कपरो लॻ ख़ाणी में समेजा बिरादरी जे ॿिनि धुरनि में पइसन जी ॾेती लेती तां झेड़ो जंहिंमें लठूं ऐं क़्हाड़ियूं लॻण सबबि 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में 35 साला असलम वल्द, अब्दुल रहीम 16 साला शौकत वल्द सखी समेजो शामिल है। ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ तालका अस्पताल कपरो आंदो वियो, जितां खेनि ॻणती जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो। जहिड़ो असांजो इन सां का बि कोन जी, जहिड़ो असांजो इन सां का बि कोन्हे। असांजा मासूम छोकिरा होटलुनि ते धंधो करण वारा, मुंहिंजो भाउ गोवा ते कमु करे पियो, हुनखे आयो होटल ते धक कया आहिनि बेगुनाह। जहिड़ो कंहिं ॿी सुम्ही धुर सां असांजे मासूमनि बचनि खे बेगुनाह धक हणे होटलुनि ते 2 ॼणनि बेहोश करे हमरा धक हणे मारे विया आहिनि। अव्हांजे साम्हूं हमरा हिते बि मौजूद इस्पताल अंदरि खणी आया आहियूं। सही आहे साईं, असांजी को बि इन्हनि सां ॾे वठि न आहे। क़ुर थी ॻाल्हि आहे, मुंहिंजे भाणेजे जी या मुंहिंजी ॾे वठि को बि कोन्हे। हिन सां कंहिंसां ॾे वठि आहे, कंहिंसां कई आहे, ऐं असां त बेगुनाह इन्हनि धक आया आहियूं। बेगुनाह असां खां धक आया आहिनि। असां इन जे करे चऊं था असां सां मोर ख़ासकली बि गॾु शामिल आहे, हींअर मौजूद बि आहे साईं। असां सां हींअर गॾु मोर ख़ासकली मौजूद आहे। मोर ख़ासकली वटि असां पहिरीं बि 2-3 चकर इतलाह ॾिनी साईं, असां खां ई बेगुनाह कनि पिया। असांजी को क़ुर थी ॻाल्हि आहे, असांजी इन्हनि सां को वाट कोन्हे, को हथु कोन्हे। सामूं दुर केरु आहे? सामूं दुर समेजा आहिनि बेगुनाह। हिननि जी का शइ में हिननि जी असां हथु तकली कई हुजे, असीं ॾोह जा ॾुआरी आहियूं। बेगुनाह असां सां कई आहे। हिन असांजे मासूमनि बचनि खे अॼु बेगुनाह धक हणे किराए विया आहिनि। बेगुनाह कई आहे। असांखे इहो अपील आहे, असांखे महिरबानी अव्हांजे मीडिया खे, अव्हांजे इदारे खे आउं सलाम पेश थो करां। असां सां नाइजाइज़ी थी, जाइज़ अव्हां करो, पाण फ़ैसिलो करो। असां बदल आहियूं ॾोह जा ॾुआरी, जेको असां ते मौजूद 4 में मौजूद कख रखंदासीं बदल। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।